अल्लामा इक़बाल फरमाए तो छो पाण में विड़िया पिया आहियो। तव्हांखे त अल्लाह तबारक व ताला इन जे लाइ दुनिया में मोकिलियो, तव्हांखे त हिन उम्मत खे अफ़ज़ल इन जे लाइ बणायो। तव्हां त हर ज़ालिम सां झेड़े करण वारा हुयो, तव्हां त हर मज़लूम जी हिमायत करण वारा हुयो। तव्हांजो अल्लाह बि हिकु आहे, तव्हांजो नबी बि हिकु आहे, तव्हांजो दीन बि साॻियो आहे, हरम पाक बि साॻियो ई आहे। पोइ छाजे लाइ फ़िरक़नि में पइजी करे ऐं तव्हां असली मक़सदु पंहिंजे खे विसारे छॾियो आहे। असली मक़सदु इहो आहे त दुनिया जे अंदरि उहो निज़ाम क़ाइमु कजे जेको अल्लाह जो निज़ाम आहे, जेको क़ुर जो निज़ाम आहे। उन निज़ाम क़ुर वारे खे दुनिया में क़ाइमु कजे। असली तव्हांजो मक़सदु त इहो हुयो, तव्हां त फ़िरक़ा बंदियुनि में पइजी विया हो। तंहिंजे करे असांखे इन्हनि फ़िरक़नि खां ॿाहिरि अची करे ऐं आलमी हिसाब सां सोचणो पवंदो त मुस्लमाननि खे उरूज कीअं अचे। हिन वक़्तु मुस्लमान ज़वाल में पियल आहे। उहो छो जो पंहिंजा इख़्तिलाफ़, अल्लाह ताला फरमायो न, अगरि तव्हां पाण में विढ़ंदो फ़तफ़शलू वतज़हब रिहुकुम, अगरि तव्हां पाण में विढ़ंदा रहंदो पोइ तव्हांजी जेका हवा निकिरी वेंदी। फ़तफ़शलू वतज़हब रिहुकुम, हवा निकिरी वेंदव। हवा निकिरण जो मतिलबु आहे ताक़त तव्हां ख़तमु थी वेंदी, विड़ी न सघंदव कंहिंसां। तंहिंजे करे असां ई तव्हांखे इन शइ जो ख़्यालु करिणो पवंदो।